अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जो, अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जूं, अठई पहर अथनि सायो के समूंड जो। लतीफ़ साईं जी मजलिस में लतीफ़ साईं जे आशिक़नि खे भलीकार, सभिनी खे सलाम। अॼु काहू जे मुल्क में आहियूं, अॼु बि लॻो पियो तव्हां सां मुखा मेलो कोन थी सघंदो, पर इहो छो त अॼु ॿाराड़ी मां शहर में पहुची वियासीं। हिते ॾाढो बिजली जो ॾाढो वॾो आज़ार आहे ॿाराड़ी में, आहे जिथे किथे। छो त असांजे हुकूमत जो को बि जेको आहे सो इदारो सही आहे कोन, जिथे किथे घोड़ा घोड़ा आहे। अॼु पहुता आहियूं मीर प्रकाश जे शहर में, ऐं अधी साजदा समेत सॼी जेका संगत आहे लतीफ़ जी, सभिनी खे भलीकार। ऐं आयासीं ईंदे ईंदे वरी मथे जो सूरु त हूअं ई घटि रहंदो आहे। जीअं अॻु में ॻाल्हि कईसीं त बीमारियूं माण्हू जे अंदरि में थींदियूं आहिनि, माण्हू कमज़ोर थो थिए त बीमारियूं चढ़ियूं थियूं वञनि। सो अॼु बि जेको आहे सो मथे जो सूरु फेरो ॾिनो, पर गोरी ॿोरी खाई जेको आहे सो उन खां थोरो जान छॾाईसूं। राति बि जेको आहे सो तव्हांजो दीदार कोन करे सघियासीं, हाज़िरी न भरीसीं। असांजो ॼण त इहो फर्ज़नि में शामिलु आहे, नौकिरी आहे तव्हांजी। सो लतीफ़ जे मजलिस में हर हाल में शामिलु थियणो, तव्हांजो दीदार करिणो। ऐं हिन वेझड़े हिन हफ़्ते में ॾाढा सुठा ऐं सगारा ऐं नाले वारा माण्हू असांखां मोकिलाए विया आहिनि। ऐं ख़बर न आहे छा आहे, वञिणो त हूअं ई सभु कंहिंखे आहे, पर हीउ जेको वक़्त खां अॻे जेको माण्हुनि जो वञणु ऐं हिन हालत में वञण जिते ॼण त सॼो जेको आहे सो हिन हुकूमत ऐं इन्हनि जेको माहौल जेको ठाहियो आहे, असां वटि वरी लाइट हली वई। हाणे इहो ई हशर आहे त अॼु ॿ टे ॾींहं अॻु अरे का लाइट थोरी ॾियो ॾियो छो ॾींदा। हा हा बंदि किथे वई? अदा जो आर्टिफिशियल जेको बंदोबस्तु कयूं था, ऐं वञे केर बि न, हीअ बिजली पए अचे वञे उनजी परवाह न आहे, तव्हीं हुजो बसि, असां लाइ इहो काफ़ी आहे। सही आहे बसि। ऊने में ओहरी जॾहिं वियाजे, सामुंडी अहिड़ो बैत आहे। ऊने में ओहरी जॾहिं वियाजे, मोटी माग न आया, मोटी माग न आया, मां सामुंडी से। चई खारो तनी खे जेकस वह वरी वियो। असांजो दिलबर जानी यार अयाज़ जानी जो विछोड़ो अञा विसरियो कोन्हे को, ऐं अॼोको ॾींहुं जॾहिं ईंदो आहे त पोइ अयाज़ जी उहा खिल बि यादि ईंदी आहे, उन जूं इहे महबूबियूं बि यादि ईंदियूं आहिनि, उनजो प्यार बि यादि ईंदो आहे, उनजी शाइरी बि यादि ईंदी आहे उनजी। सो अॼोको ॾींहुं जेको आहे सो पाण अयाज़ जे नाले सां करियूं, अयाज़ जानी जे नाले। ऐं उहो बि जेको लतीफ़ जो पांधेड़ो हो, ऐं हिननि जी शाइरी था पढ़ूं त ईअं थो लॻे ॼण लतीफ़ साईं जा ॼण इहे छाड़ूं ऐं छह इहे। ऐं पाण अयाज़ जी शाइरी पढ़ंदासीं, पर पाण वटि ख़लीफ़ो साहिबु बि आहे, ऐं ख़लीफ़ो नबी बख़्श साहिबु, उनजी जेका असां शाइरी आहे उहा बि पढ़ंदासीं, लतीफ़ साईं खे बि पढ़ंदासीं। ऐं छो त हीउ जेको पंहिंजो स्कूल सम्झो, दर्सगाह सम्झो, इनखे विर्चुअल यूनिवर्सिटी सम्झो, असीं त हिनखे कचहरी था चऊं। लतीफ़ जी मजलिस आहे, महफ़िल आहे, छो त असां वटि हीअ तव्हांजूं यूनिवर्सिटियूं ऐं इहे सभु शयूं कोन हुयूं, ऐं हीअ इदारा कोन हुआ, तॾहिं बि इहे महफ़िलूं, इहे कचहरियूं, इहे राग, इहे रंग, इहे ओताकूं, इहे शयूं हुयूं।
जिन सिंध खे जेको आहे सो ज़िंदा रखियो ऐं जिन असांजा इहे जेके बि वॾा माण्हू हुआ लतीफ़ खां वठी कबीर इहे जेके बि वॾा माण्हू हुआ उन्हनि सभिनी जी जेका तइलीम जेका तरबियत जेका थी उहो मदरसनि में खणी एम ई पढ़ी हूंदी उन्हनि इहो जेको आहे सो कुझु न कुझु शयूं पढ़ियूं हूंदो अरबी फारसी पढ़ी हूंदो पर हीउ जेको काइनातुनि जो जेको इल्मु आहे ज़िंदगी जो जेको इल्मु आहे ऐं उहो हिननि माण्हुनि जेको आहे सो हिननि कचहरियुनि मंझां हिकु ॿिए खे ॾिनो आहे ऐं इहे कचहरियूं जेके हूंदियूं हुयूं इहे जेके महफ़िलूं में जेके वॾा माण्हू अची वेंदा हुआ ऐं पोइ उहे पंहिंजा तजुर्बा ॿुधाईंदा हुआ माज़ी जूं जेके ॻाल्हियूं उहे बि ॿुधाईंदा हुआ वरी मुस्तक़बिल जा जेके ख़्वाब ऐं जेके ख़्याल हुआ वरी उन्हनि जो बि इहे माण्हू ज़िक्र कंदा हुआ की असांजे गिरोड़ी साहिब खे था पढ़ूं गिरोड़ी साहिब जूं जेके पेशन गोयूं ऐं उन जेके उन ज़माने जूं ॻाल्हियूं ऐं अॼु सां जॾहिं उहो पढ़ूं ईअं थो लॻे त अॼु बि जेको आहे सो उहे ॻाल्हियूं ऐं ईअं जो ईअं थियूं आहिनि ऐं चलो कॾहिं कॾहिं शींहं कंदा सलाम सहन खे माना अॼु उहो दौरु अची वियो आहे जॾहिं शींहं जेके आहिनि से उहे सहन खे सलाम था कनि उन मुंदि न वसंदा मींहं ऐं कॾहिं कॾहिं जेको आहे सो मींहं जेके आहिनि से मुंदुनि ते वसंदा आहिनि हाणे उहो मींहं बि जेके आहिनि से मुंदुनि ते हाणे कोन था वसनि इहे ख़लीफ़े जा ॿ टे बैत था पढ़ूं बिजली हली वई आहे हाणे टोपा पिया ॾियूं ख़लीफ़ जा बैत 12वीं मंझां पखनि मंझि पवार हीअ आहे तक़रीबन मीर पुखार जो इलाइक़ो पवर जो मुल्क आहे चौधारी जेको आहे सो ही पवर जा ॻोठ हली वेंदे शादी पली उमरकोट ताईं ऐं पुराणो नालो काहू हो काहू जो दड़ो काहू जो शहर हो हाणे त हिते जे माण्हुनि खां नौजवाननि खां त ॻाल्हि ई विसिरी वई आहे जो हितां खां दरिया बि वहंदा हुआ हिते काहू जा दड़ो बि हो काहू जो शहर बि हो उहा असांजी जेका असुलु जेका सिंध हुई उहा त सॼी विञाइजी वई हली उहा त गुम थी वई हली उहा त आहे कान ऐं हाणे त जेको आहे सो न उहा क़ौम थी ॾिसण में अचे न को उहा धरती थी ॾिसण में अचे नई दुनिया जेको आहे सो ठही वई आहे असीं चऊं था त भला जेकॾहिं उहा न उहे शयूं जेकॾहिं वापसि न मोटनि त के नयूं शयूं के ठाहिजनि को ख़ूबसूरत को माहौल ठाहे विझिजे हाणे जनरेटर खोलियो अथऊं हाणे जनरेटर जो आवाज़ु इहो गोड़ इहो बि तव्हांखे ॿुधणो पवंदो ख़लीफ़ा साहिबु 12वीं में चयो पखनि मंझि पवार राति इहो गोड़ जेको बंदि कर दरिया हा इहा बंदि असां इलाही असांजे यार वीचारे हूंदे आहिनि असांखे त जहिड़े बि हाल चऊं त संगत जी सलाम ज़रूरु करिजे सलाम भरीजे ज़रूरु महिरबानी असांजा मेज़बान आहिनि तकलीफ़ हिनखे ॾिनी कोन जिते किथे असांखे मिली वेंदो पर इहो माहौल असांखे खपे जीअं असीं लतीफ़ साईं खे पढ़ी सघूं संजीदा जेको आहे सो ॾाढो भलो जेको आहे सो हुननि असांखे माहौल ठाहे ॾिनो आहे फस्ट क्लास जेको आहे सो कमिरो ऐं बिजलियूं वियूं त वरी असांखे जनरेटर खोले ॾिना अथनि हाणे अॼु अचो पाण ख़लीफ़े साहिब जा कुझु बैत पढ़ूं ऐं उन खां पोइ अयाज़ जानी जेका शाइरी आहे इहो अंधा वठी वेंदो हा इहो भली होए भली ख़लीफ़ साहिब चओ त पखनि मंझि पवार मुंहिंजो कालब कोट पखनि मंझि पवार मुंहिंजो कालब कोट में जे वञी गॾु वसाया जे वञी गॾु वसाया सावण साण संघार जे खथेरियूं खावड़ में ॾेखारियईं दाता खथेरियूं खावड़ में ॾेखारियईं दातार मोहर मंझि मल्हार मोहर इहो थर जो इलाइक़ो आहे मोहर मंझि मल्हार
मुंदा था माणिया जे सहसे घोरिया सूमरा। उमर बादशाह सां मुखातिब तो चवे थी सहसे घोरिया सूमरा। हा इहो सही। हाणे पाण वटि लाइटूं जाम थी वियूं, हाणे पाण खे ग़लती कोन्हे का। हाणे आउं सम्झां थो फ़क़ीर जो मुंहुं हंधो तव्हां जेको आहे सो मज़े सां ॾिसी सघंदा हूंदा। जे सहसे घोरिया सूमरा मथां मारू जा के हज़ारे के हिकु ॿ टे बि न। इहे सूमरनि असांजे यारनि खां मोज़र था। ही सूमरनि मां मुराद हिते सूमरे मां मुराद हिते आहे हाकिम, ऐं हिते मारवी मां मुराद आहे सिद्ध। सिद्ध ॻाल्हाए थी सहसे घोरिया सूमरा मथां मारू जाम। चई बागनो भली भाया खारी ख़बर लाम। जी बागनो बाग उनमें अंब थींदा आहिनि, अंजीर थींदा आहिनि, अलाए छा छा थींदो आहे। चई इहे मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे। चई बागनो भली भाया खारी ख़बर लाम। यार ख़बर थर में मूंखे साॾो ई सॾींदा आहिनि। मारवी थी चवे त मुंहिंजे लाइ इहे जेके आहे ख़बर जी जेका लाम आहे, इहा खारी जेका थी इहा मूंखे वधीक भली आहे तव्हांजे बागनि खां। चई आसूं उमर कोट जूं के आसूं उमर कोट जूं हींअरे मज हराम। हूअं लफ़्ज़ इस्तेमालु हींअरे मज हज़ार। हीअ चए थी इहे जेके उमर कोट जूं न को अॻे असांजी आस हुई, न को अॼु असांजी का आस आहे। असांजी जेकॾहिं आस आहे त असांखे ख़ुदि मुख़्तियारी जी खपे। असांजी जेकॾहिं आस तव्हांखे सम्झ में अचे थी, असांजी चाहत जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे थी त असांजी चाहत आज़ादी, असांजी चाहत इज़त आहे, एतिराम आहे, बराबरी आहे, हिकु कराई आहे। जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं पाण ठही वियासीं त ठहंदासीं। न थी जंग आहे हले थी पई उहा पोइ सिज खुटे या ॿिज खुटे। छोकी असांजा ही जेके बि शाइर आहिनि उहे सभु इनकलाबी शाइर। छो त हूअं जेको आहे सो जेका क़ुर में जेका शाइरनि ते जेका कावड़ असां जेका ख़ुदा जी ॾिठी, उनजो सबबु इहो हो त उन वक़्तु ताईं जेको शाइरनि जो जेको मक़सदु हो मिड़े जेको गुल चिट रंग पखी फलाणो हुनजो नक अहिड़ो हुनजी अखि अहिड़ी, पोइ रुगो तारीफ़ूं जेको आहे सो हुयूं पंहिंजो इहो मखसूस। पर उन में ही समाज कोन हो। इहो लतीफ़ जी शाइरी था पढ़ूं, ख़लीफ़े जी शाइरी था पढ़ूं त पोइ उन में जेको आहे सो ज़िंदगी आहे, पोइ उन में समाज आहे, पोइ उन में हुकूमतूं आहिनि, पोइ उन में महकूमियूं आहिनि, उन में महरूमियूं आहिनि, पोइ उन में माण्हू जे अंदरि जा दर्द आहिनि, काइनात जो इल्मु आहे, वॾो इल्मु आहे हिननि माण्हुनि वटि। भई अॻे जेके शाइर हूंदा उहे ॻाल्हियूं वॾियूं कंदा हुआ। क़ुर में बि इहा ॻाल्हि सूरत शुरा में जेको आहे ख़ुदा करे थो त इहे शाइर जेके आहिनि उहे ॻाल्हियूं ॾाढियूं वॾियूं बि था कनि, सुठियूं बि था कनि, पर अमल उनजो उबतड़ अथनि। जेकॾहिं पाण इहो ख़ुदा जी का ॿी वॾी उमिरि जेकॾहिं न ॻणियूं इन ॻाल्हि जी, जेके 1500 साल बि जेकॾहिं इन जी उमिरि ॻणियूं था इन जी, पोइ बि शाइरनि जो तक़रीबन अञा ताईं हाल उहो साॻियो आहे। सवाइ उहे शाइर जेके कमिटेड आहिनि, सवाइ उनजे उहे शाइर जेके अंदरि में जेको उन्हनि जो रूह सगारो आहे, या उन्हनि जो वियन सुठो आहे, या जेके आदर्शी आहे, जेके इनकलाबी जेके माण्हू आहिनि पोइ इतबाक सां शाइर थी पिया, या उन्हनि ॾात बि हुई। जीअं मुंशी इब्राहिम हो, या सरवेज शिजावली हो, अयाज़ हो, तनवीर हो, ताजल हो, ताज हो, इहे सभु जेके शाइर हुआ अञा ताईं बि जेके वॾा जेके असांजा जेके शाइर आहिनि उहे सभु क़ौम सां बि कमिटेड आहिनि, माण्हुनि सां बि कमिटेड आहिनि, हालतुनि सां बि कमिटेड आहिनि, ऐं उहो सब्जेक्टिवली जेको आहे पंहिंजो पाण सां पंहिंजो पाण में फाथा पिया आहिनि। ऐं इहे सभु शयूं जेके ज़िंदगी जूं आहिनि माण्हुनि सां गॾु हलनि थियूं। पर हीअ जेके असांजा जेके मक़दार जेके शाइर आहिनि, इन्हनि शाइरनि जी इन्हनि जी जेका ज़िंदगी आहे न को उहा अजाई आहे, न को इन्हनि जी शाइरी अजाई आहे, न को इहे जेके माण्हू जेके आहिनि उहे अजाया माण्हू हुआ। हीअ सभई माण्हू सगारा माण्हू हुआ, ऐं इन्हनि सभिनी माण्हुनि असांखे राहूं ॾिनियूं, सभिनी माण्हुनि असांखे रोशनी ॾिनी, सभिनी माण्हुनि असांखे इल्मु ॾिनो। हाणे उहो असांजी मर्ज़ी आहे असीं उन्हनि माण्हुनि खे ॿुधूं था नथा ॿुधूं, उन्हनि माण्हुनि खे सम्झूं था नथा सम्झूं, या उन्हनि माण्हुनि ते असीं अमल करियूं था या नथा करियूं।
हाणे इहो हू त हलिया विया, ख़लीफ़ो बि हलियो वियो, लतीफ़ बि हलियो वियो, ख़्वाजा मोहम्मद ज़मा बि हलियो वियो, पर असांखे जेको इल्मु ॾेई विया आहिनि उहो आहे, उहो जेसीं आहे तेसीं ताईं उहे बि ज़िंदा रहंदा। छो त हूअं बि जेको आहे सो माण्हू मरे कोन थो, हीउ माण्हू ईअं जेको आहे सो हीअं हलंदो रहे थो ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे सो हीअं छॾींदो रहे थो। हिकिड़ो बैत फ़क़ीर जो यादि अची वियो त साह छॾे थो साह खे, साह मटे थो माह, साह छॾे थो साह खे, साह मटे थो माह, मिटी पाणी बाह टई साथी सफ़र जा। छो त मिटी पाणी ऐं बाह इहे जे टई गॾजनि था, जेको माण्हू आहे हीउ साह खणण वारो जेको आहे सो माण्हू इहो ठही थो पवे। पर इहो अहिड़ो आहे जहिड़ो हरणु आहे, पखी आहे, ढगो आहे, माण्हू ऐं इन जहिड़ो ई आहे। माना उनजी जेका पहिरीं जेका हैसियत आहे, जेका इंसान जे ज़िंदगी जा जेके ॿ फैज़ आहिनि, हिकिड़ो फैज़ उनजो उहो आहे जेको ॼमे थो, पोइ खाए थो, पीए थो, वॾो थो थिए, पोइ ॿार थो ॼणे, पोइ हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो उहो कंहिंखे मारे थो या को उनखे मारे थो विझे, हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो पोइ कंहिंखे शींहं थो खाए, कंहिंखे जेको आहे सो वाॻू थो खाए। त जानवरनि जे लाइ अज़ाब आहे। पाणी में वञण सां त वाॻू वेठा आहिनि, सेसर वेठा आहिनि, ॿाहिरि था अचनि शींहं वेठा आहिनि। पोइ इहे जेके हिकिड़ा जानवर त माण्हुनि सां रलिजी विया हलिया, अधु माण्हू थी विया हलिया। ॿिया जानवर अञा ताईं आहिनि जेके विढ़नि था पिया झंगनि में, पिया था हिक ॿिए खे मारीनि, हिक ॿिए खे खाइनि। इहो सिलसिलो हलंदो थो रहे। पर मिटी पाणी बाहि सां जे थो रलिजे रूह। अदा कासिम मीर त असीं तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजे दुख में बि गॾु आहियूं, तव्हांजी न्याणी जो ॿुधोसीं, उहा आहे जेको आहे सो तकलीफ़ में, अलाह हुन तकलीफ़ दूरि कंदो, ख़ुदा कंदो त उहा जेको आहे सो ख़ुशबाश थी वेंदी हली। असांजी न्याणी आहे, उनजी ज़िंदगी जेका त ख़ुदा ॾिनी आहे उहा उनखे बख़्शे ॾींदो उनखे। ऐं साईं अहमद गाज़ी बि अची वियो हलियो ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। हीअं असांजा जेके सुघड़ आहिनि साईं अली नवाज़ लंजवाणी वारा, उन्हनि बि व्हाट्सअप ते जेको आहे शुरू कयो आहे सिलसिलो, लतीफ़ साईं जा सॼो ॾींहुं बैत वेठा ॾियनि। ऐं इहे सभु शयूं इन्हनि सभिनी खे सलाम आहे। ऐं असांजो कॾो को बिस्मिल्लाह कई हुई त उन में जेको आहे सो यारनि चयो बाबा केरु थो अॼुकल्ह ॿुधे, माण्हुनि खे टाइम आहे कोन, ऐं तव्हीं जेको आहे सो छते कोरी वारी ड्रेग था करियो, कलाकनि जा कलाक वेहो था रहो। उन में इहो आहे त हाणे असां माण्हुनि खे मिनथूं त करियूं था, इन लाइ त अचो त वेही जेको आहे सो करियूं सूर पचार। पोइ को 2 घड़ियूं वेहे, को 4 घड़ियूं वेहे, ऐं पोइ को वेहे या न वेहे। असीं इहो वेही इंतज़ारु करियूं त हाणे मरीज़ जेको आहे सो उनजे मर्ज़ी सां उनजो इलाजु करियूं, हू जीअं चवे तीअं करियूं, हू जेतिरो टाइम चवनि। उहा त जहिड़ो हाल ऐं जहिड़ो माहौल हूंदो ऐं जहिड़ो असांखे मौक़ो मिलंदो, उन में असीं जेको आहे सो हीअ आहे तंद आहे लतीफ़ जी आहे वेठा तवारींदासीं। ऐं तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां बि जेकॾहिं असां सां 4 घड़ियूं वेहंदव त तव्हांखे बि ॾाढो मज़ो ईंदो, तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। ऐं हीउ जेको आहे, ऐं तव्हां वटि जेको जेका तव्हांजी कचहरी जेका लतीफ़ जी आहे, ऐं इहा संजीदा कचहरी आहे, इन में थी सघे थो घणा माण्हू न अचनि इन में, ऐं थी सघे थो इन में आम माण्हू बि न अचनि। पोइ आम माण्हू वटि असीं हली वेंदासीं। असीं जीअं हींअर असीं निकिरी पिया आहियूं, असीं कराची खां शुरू थियासीं, मुख़्तलिफ़ ॻोठनि में, उते माण्हू सां बि कचहरियूं कंदा अचूं। ऐं पोइ जिते हीउ मौक़ो मिले थो ऐं पंहिंजो जिते बिजली मिले थी या ही चार्जर बि थी था वञनि, त असीं तव्हां सां बि जेको आहे सो गॾिजी था पऊं। असुलु इहो आहे त जेके माण्हू नथा अची सघनि उन्हनि माण्हुनि वटि वञिजे। तव्हां अची था सघो, तव्हां वटि मोबाइलूं आहिनि, तव्हां वटि सिस्टम आहे, तव्हां हीअं गॾिजी पिया आहियो असां सां। पर असांजो हीअं तव्हां सां गॾिजणु या तव्हांजो असां सां हीअं गॾिजणु या माण्हुनि सां ॾांहुं असांजो वञणु, इहो बामक़सदु, इहो बेमक़सदु न आहे। असां ख़ान सां जेकॾहिं अॼु खां 20 साल अॻे मिलियासीं त असांजो मक़सदु हो। हींअर उते जेको आहे सो मेलो मची वियो आहे। हींअर उते साईं अहमद गाज़ी आहे, उहो उन सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। अॼु त जेको आहे सो लाइव लतीफ़ साईं जूं 2 वायूं बि अहमद गाज़ी ॿुधायूं। मूं इहा ॻाल्हि पई कई त फ़र्ज़ु करियो पाणी जी रोज़ानी छो त ॾींहुं मुक़ररु कंदासीं, इहो बि बहितरु आहे। पर जेकॾहिं पाण टाइम मुक़ररु करियूं था, उन में जेकॾहिं वारे वारे सां जेकॾहिं रोज़ानी ईअं माण्हू तब्दील थींदा अचनि। कासिम मीरज़त आहे त इहो छा था सम्झो त इहो कासिम मीरज़त सियासी माण्हू आहे, नज़रियाती माण्हू आहे, वकील माण्हू आहे, हिनखे लतीफ़ कोन थो अचे। हे लतीफ़ जा हाफ़िज़ माण्हू आहिनि, आशिक़ माण्हू आहिनि लतीफ़ जा। इहे हिकिड़े माण्हू ते वेही लतीफ़ साईं जे हिकिड़े बैत ते बि जेकॾहिं हीअ वेही ॻाल्हाईंदा त आउं सम्झां थो त हीअ कलाक खनि ॻाल्हाए वेंदा हलिया। अहमद गाज़ी आहे, ऐं कंहिं क़िस्म जी जेको आहे सो जहिड़ो हाल
ये अलबस्ती के सवेर असां चयो त असां तूं अॼु बिस्मिल्लाह करे जेको आहे प्रोग्राम शुरू कर। ऐं अॼु असांजो मथो बि जेको आहे कमु कोन थो ॾिए, हीअ गर्मी में आया आहियूं ऐं पर गोरियूं वोरियूं खाई मिड़ी हिनखे थोड़ी ॾिनी अथऊं। पोइ वरी ॾिठोसीं त न, इन मथे जे करे जेका सूर जे करे वेही रहियासीं त पोइ डिघो सफ़र आहे, इहो थी कोन सघंदो। 2 ॾींहं जी गैर हाज़िरी त पोइ इहो जेको आहे सुभाणे तुंहिंजो क्लास बंदि थी वेंदो हलियो। पोइ असांखे मालिकनि चयो न बाबा जहिड़ो हाल आहे 2 घड़ियूं ई सही, अधु कलाक ई सही, जेको बि आहे हाज़िरी भरे। उन खां पोइ जेको आहे माण्हू हूअं ई जेको आहे लोड़ण लाइ फ़िलहालु असीं ॼावा आहियूं, उहो लोड़ियूं पिया जी ॼावा आहियूं, उते हलूं पिया। थी सघे थो असांजा जेके बच्चा ऐं ईंदड़ जेको नसुल आहे उहो जेको आहे असांखे पक आहे त उहो हिन ख़ुशियुनि मंझां गुज़रंदो। इन्हनि मंझां ऐं इहे ख़ुशियूं तव्हांखे नसीबु थींदियूं, ऐं तव्हांजा मुल्क तव्हांजूं क़ौमूं उहे आबाद थींदियूं। इहे पर शर्त इहो पाणी न थींदो, हीअं थींदो। ख़लीफ़ो साहिबु चवे थो त माग मटाया मारवे, माग मटाया मारवे ॾले तड़ तमामु। ॾले, ॾलो खारो, उनखे ॾलो चइबो आहे। ऐं उन में मिटी खणिबी हुई, गारा खणिबा हुआ। हाणे उन ॾले खे हिते लतीफ़ साईं वरी फ़ैल में तब्दील कयो आहे। ॾले माना बंदि करे, माना खूह बंदि करे विया हलिया। माना कॾहिं कॾहिं अहिड़ी माना ही जॾहिं जेके ईंदा हुआ, जॾहिं जेके फातेह जॾहिं ईंदा हुआ, जेके फातेह चवंदे शर्म थो अचे, हे जॾहिं ज़ालिम जॾहिं हुकुमरान जॾहिं ईंदा हुआ, जॾहिं माण्हुनि जा सोन मीन खणी वेंदा हुआ, उन जूं नियाणियूं, उन्हनि जूं ॿकिरियूं टिकिरियूं जेको बि उन्हनि वटि खणी सघंदा हुआ उहो सभु खणी वेंदा हुआ। पोइ पछाड़ी जो छा कंदा हुआ त घरनि खे बाहियूं ॾींदा हुआ। पोइ पछाड़ी जो जेको खूह जेको हूंदो हो, तड़ माना खूह, तड़ माना ॻोठ। पोइ उन्हनि ॻोठनि खे ॾलींदा हुआ खूहनि खे, माना उनखे बंदि कंदा हुआ, हिनखे बिल्डोज़र घुमायोसि, हिनखे ॾलियो, हिनखे माना हिनखे पढ़ियो जीअं हिते माना ज़िंदगी ख़तमु थी वञे हली, हिते को माण्हू हिते न अचे। ही हाणे बि जेके असांजा हुकुमरान आहिनि उन्हनि जा तरीक़ा थोरा बचियल आहिनि, मारणो इन्हनि खे बि आहे। अॼु जेको आहे हिते दोस्तनि जेको आहे शिकायतूं पिया कयूं त बाबा हीअ जेके हुकुमरान जेके आया आहिनि, इहे त जेके आहिनि अॻूणनि खां बि वधीक बुछड़ा निकिता, ऐं इहे माण्हुनि खे जेको आहे बुखनि ऐं ॾुखनि में ही मारे छॾींदा। ऐं ॿुधो आहे असुलु ॻाल्हि इहा त तव्हांखे हिकिड़ी का ख़ुशफ़हमी आहे, या तव्हांखे ख़ुदि फ़रेबी में पियायो थी तव्हांजा जेके हुकुमरान खे चङा माण्हू आहिनि ऐं हुकुमरान खे तव्हांजी ख़िदमत करण था अचनि। जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां ईअं सम्झी वेही रहिया आहियो त इहा तव्हांजी ग़लति फहमी। छो हीअ जेके हुकुमरान जेके आहिनि उहे न को तव्हांजे लाइ आया आहिनि, न को तव्हांजे बचनि जे लाइ आया आहिनि, न को मुल्क जे लाइ आया आहिनि, न को क़ौम जे लाइ। इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे लाइ आया आहिनि। इन्हनि खे पंहिंजा घर भरणा आहिनि इन्हनि खे, ऐं इन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजा जेके औलादनि जूं ज़िंदगियूं, इन्हनि जे औलादनि जी तइलीम इन्हनि खे प्यारी आहे। इन्हनि माण्हुनि खे पंहिंजूं टिजेड़ियूं प्यारियूं आहिनि, उनखे तव्हीं प्यारा न आहियो। न को वरी सॼी धरती तव्हांजी विकिणी छॾींदा, अॻे छा कोन विकिणी छॾियो। हीअ जॾहिं नसीर ख़ान खे, जॾहिं नसीर मोहम्मद खे जॾहिं हिननि मुग़लनि मुल्तान में माराए छॾियो त उनखां पोइ उनजो जेको पुटु हो यार उहो भॼी वियो हलियो अफ़गानिस्तान। हुनखे जो पनाह ॾियो, हुनजो पनाह जो की उन्हनि खणी ॿधो, हुनखे ॿार बचाव जा यरगमाल करे छॾियो। पोइ वरी जेको आहे ख़ुदि जेको आहे हुन मंगोलनि जेको आहे मुग़लनि जेको आहे हुनखे यार मोहम्मद खे छॾायो, पोइ उनखे पंहिंजो कमदार करे रखियऊं। पोइ वरी उहो ॾन जेको आहे जेको अलाए 20 लख उन ज़माने जा केॾा वॾा हूंदा, इहो जेको आहे सिंध ते चटी रखियऊं। पोइ उहा सिंध चटी भरींदी रही उहा। पोइ वरी उन यार मोहम्मद जा ॿार बि उन्हनि घुराए ॾिनो, ॿार उहो यरगमाल करे वेठा हुआ। ऐं हींअर त जेको आहे सो मुनज़िम जेको आहे सो इदारा उन्हनि जा आहिनि लाठड़ियुनि जा। अॻे त मुनज़िम इदारा बि कोन हूंदा हुआ, ईअं ओचितो जेको आहे सो माण्हुनि जूं भर्तियूं कंदा हुआ, तलवारुनि खे हथ में ॾेई छॾींदा, बाबा मरणो आहे तोखे। पोइ हिते हाणे कोन्हे ॾिसणो, ही सिंध में जेके हींअर जेके माण्हू वेठा आहिनि, जेके असुलु माण्हू आहिनि उहे त पिननि पिया। ही कोहली आहिनि, भील आहिनि, जंडावड़ा आहिनि, ही जेके बि तव्हीं ॾिसो था इहा हुकुमरान हुआ कंहिं ज़माने। पर इन्हनि जा वॾा के कामोरा हूंदा, इन्हनि जा वॾा के वज़ीर हूंदा, के सफ़ीर हूंदा, ऐं धणी हुआ हिते जा। पोइ भले जेको आहे सो वसीला घटि हुआ, पर पोइ हिते वॾी ज़िंदगी हुई। हिते दरिया वहंदा हुआ, हिते जेको आहे विख विख ते दरिया हूंदा हुआ। माना हर शहर जेके तव्हांजा आहिनि इहे दरियानि जे कंढी ते। हीअ न रुगो सिंध पर जेका सॼी जेका तहज़ीब आहे दुनिया जी उहा दरियानि जे कंढनि ते ठही आहे। हीअ पाणी मां पैदावार थी आहे जेका तव्हांजी जेका तहज़ीब आहे। माना हीअ सभु असांजा जेके शहर जेके आहिनि उहे अलाए केतिरा दफ़ा हिननि माण्हू उजाड़ कया आहिनि, केतिरा असांजा हिननि कोट ढाहे छॾिया हिननि सभिनी।
त भले इहे सभु शयूं तव्हांखे लतीफ़ जी शाइरी में मिलंदियूं। इहे ओरला तव्हांखे ख़लीफ़े जी शाइरी में मिलंदा। ख़लीफ़े जी शाइरी त सौ सिधो सिंध जो किरदारु आहे। खरड़ी खाए रत भत न विझे वात में, वेठी परखे पत पिड़ में पहलवाननि जी। माना इहा ॼण असांजे सिंध जो ई माण्हू जेको आहे केॾारो ॻाए विया आहे। ऐं सिंध अञा ताईं केॾारे में आहे। त केॾारे जी माना हिकिड़ी रुॻो जंग आहे, ॿियो आहे रोज़ पिटको। असां वटि ॿई आहिनि। पिटको त हले थो पियो, जंग असीं कॾहिं था करियूं, कीअं था करियूं। हे पुराणा जेके तरीक़ा जेके होय होय करण वारा, इन्हनि सां न विड़ी सघंदासीं। हे नंढड़ा नंढड़ा बॉक्स ठाहे वेठा आहियो, नंढियूं नंढियूं पार्टियूं ठाहे वेठा आहियो, पंहिंजो दिलि ख़ुशि करे वेठा आहियो। दिलि ख़ुशि करे सघो था, पर दिलि बि ख़ुशि कोन थी थिए। भई ठीकु आहे, उहा ठीकु आहे, केॾी महिल धरणो हणियोसीं, केॾी महिल जेको आहे फोटू कढायोसीं, बयानु ॾेई छॾियोसीं। इहा बयानबाज़ी, फोटू, धरणा, इन्हनि ते ई तव्हांजो कमु न हलंदो। इन्हनि ते ही ॻाल्हियुनि खां चढ़ी वई आहे वॾी जेको आहे एसाबी जंग हली पई हिते। हिते इक़्तिदार जी जंग हले पई हिते माण्हुनि खे ख़रीदो फ़रोख़्त जी जंग हले पई हिते माण्हुनि खे जेको आहे भाड़ियो करण जी जंग हले पई हिते। ऐं इहो हाणे पाण खे सोचणो आहे, सॼी ज़िंदगी जो जेको ट्रेंड, तव्हांजी जेका सॼी जेका लाइफ आहे उहा तव्हांखे चेंज करणी पवंदी। हीअ अॼु बि जेको आहे मूं ॿुधायो न, हीअ ॿारनि मां अचूं पिया, ॿारनि हीअ कोरोना वोरोना खे सम्झी थो, माण्हू सम्झो ई कोन्हे। माण्हू चवंदा हीअ ड्रामो आहे, हुकूमत सदाईं अहिड़ा ड्रामा कंदी आहे, मिड़ई असांखे बुछड़ो करणो माण्हुनि खे। ऐं ॿियो पाण पिननि पिया, चवंदा पाण असांखे कोरोना चढ़ी वई हली। अॼु त मूंखे कंहिं ॿुधायो त 80 लख अलाए 80,000 को डॉलर था मिलनि हिननि खे हिकिड़े हिकिड़े केस जा। पोइ दिलि जो मरीज़, इनखे बि 5 लख रुपया ॾियो माण्हू खां, उहो माण्हू खणियो वञनि। चवंदा पाण तव्हांजो पीउ त मरी वियो हलियो, हाणे जहिड़ो त कोन्ह थींदो, तव्हीं पूरींदा हुन खां सुठो आहे असीं हिनखे पूरियूं। पोइ वरी खणियो था वञनि, पोइ हुन सां कहिड़ो कुलूर था कनि। इहो त वरी को डॉक्टर बग़ावत करे, पोइ अंदरां को हुक्मराननि जो माण्हू को बग़ावत करे ॿुधाए त बाबा असांजे लाशनि सां करियो छा था, की असांखे मोहब असांखे ॾिसणु कोन्ह था ॾियो। ऐं हिकिड़नि माण्हुनि खे हिते ईअं कयूं, हुते बाराड़ी में इहो खुदेदार जे आस पास में के मिसकिन माण्हू हुआ, उन्हनि जी का माई का बीमार थी पई, उहा माई खे ई खणी विया हलिया, उन्हनि खे 2-3 लख रुपया ॾिनऊं। पोइ उन्हनि चयो त ठीकु आहे, पर असांखे जेको आहे सो ॾिसणु ज़रूरु ॾियो असांखे। चई न, ॾिसणु असीं तव्हांखे कोन्ह ॾींदासीं। ऐं हिन माई में जेको आहे खोलींदासीं, पोइ हुन में धप थींदी, पोइ हुन कोरोना जा हिन में जेको आहे ॾेंभनि वांगुरु जेको आहे तव्हां ते जेको आहे जीत जेको आहे चढ़ी वेंदा हलिया। तंहिंजे करे जेको आहे हिनखे न खोलियो। तव्हां असांखे पैसा ॾिना, तव्हांखे 5 लख रुपया तव्हांखे छाजा ॾिनासीं, तव्हांखे इन जा ॾिनासीं, त हाणे वधीक गोड़ न करियो। हाणे हुन सां गॾु रेंजर्स पुलिसूं, उन्हनि सां गॾु हुकुमरान, उन्हनि सां गॾु उन्हनि पोइ माण्हू वाठ करे वेही रहिया, उहो पूरे विया हलिया। उन खां पोइ हुन ॿिए ॾींहं ते हुननि माण्हू आहे न, सिंधी माण्हुनि जो जेको मोहबत आहे उहा इहा त पंहिंजो जेकॾहिं आउं मरी वञा उन खां पोइ मूंखे बाबे जे पासे में रखिजो, अम्मा जे मूंखे पेरां ते रखिजो, जेकर पोयों थिए बि पसा त बि निजा मली रॾे। सिंधी माण्हू जे मोहबत जो जेको मक़ाम ई पंहिंजो आहे। उन्हनि जो न बाबा हाणे ठीकु आहे, हीअ त हाणे पूरे विया हलिया, पर असीं जेको आहे सो हिनखे सुबुह जो ॿिए ॾींहुं वञी जेको आहे असर जो वञी जेको आहे ताबूत खोटियो। हुनजो ठीकु आहे, जेको आहे सो खोटे दीदार करे पोइ जेको आहे वरी हिनखे रखी था छॾियूं। पोइ हुननि माण्हू उहो ताबूत खोटियो, त उन में बुंड हुआ, नंढड़ियूं बुंडियूं उन में पियूं, सुठा काठ जा टुकड़ा पिया हुआ 3-4, एतिरा वज़नी हुआ जीअं मण सवा लॻे। अधु मण माई त हुई वीचारी, अधु मण जी हेॾो वॾो ताबूत कीअं थी वियो, माई त हुई हॾनि जी मुठ। हाणे इहा ॻाल्हि पोइ दॿिजी वई हली, ढिकिजी वई हली। ऐं सम्झां थो इहा इन्वेस्टिगेशन जहिड़ी शइ आहे, मूं ॿुधी आहे। ऐं सॼो ॾींहुं जेको आहे परेशान रहियो आहे, त हेॾियूं ठगियूं थियूं थियनि असां त। हिकिड़ो केस कराची में थियो, वरी असांजे पाड़े में जोखियुनि जो ॻोठु आहे, उहा माई वीचारी मरी वई हली गुर्दनि में। पोइ उहो बि 3 लखनि में लाश ख़रीद कयूं, ऐं उहो खणी विया हलिया, उनखे पूरे विया हलिया। ऐं पोइ उन मां कहिड़ा उज़वा कढियऊं, उनजूं अखियूं कढियऊं, अलाए उनजा गुर्दा कढियऊं, अलाए छा कढियऊं। ऐं इन्हनि शयुनि ते असांखे मशकूक करे विधो आहे त हीअ हचा जेका आहे इहा कुदरती खां वधीक जेको आहे सो हथरादू आहे। पोइ बैन अवी आहे, छो त उन ॾींहुं असांजे हिकिड़े वज़ीर पे चयो त हम क्या करें, दुनिया के साथ चलना है। शेख रशीद पे चयो त वो ये कह रहे हैं, उनके साथ हमको चलना है। ऐं ॿियूं मशकूक अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, बाबा ही मिड़ी ख़ैरु आहे, पॉज़िटिव आयो आहे, पर तव्हां बची वेंदा हलिया, तव्हांखे कुझु कोन्ह थींदो। ऐं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो 99% माण्हू, 99% जॾहिं माण्हू बची था वञनि,
त पोइ तव्हां माण्हुनि खे हरू रेॼारियो छो था? पोइ तव्हां डिपार्टमेंट जी ॿिया खोलिया आहिनि ॿियनि बीमारियुनि जा, हिकिड़ो डिपार्टमेंट ॿियो खोले छॾियो। वरी इन्हनि जा अगरि कोरोना जा डॉक्टर वरी ॿिया वधंदा, तव्हांजो धंधो वधी वेंदो। हलियो सोचियो हिननि धंधनि ते हीउ जेको हिन जेको हुकुमरान जेके आहिनि कीअं पिया असांखे जेको आहे मथो कूड़ीनि असांजो, कीअं पिया असांखे तबाह ऐं असांखे बर्बादु कनि। ऐं चवंदो त हाणे असांखे नई ज़िंदगी जी शुरूआति करणी पवंदी। हीउ असांजो हर जेको इदारो असांजा स्कूल तबाह करे छॾिया। स्कूल कोन खोलींदा, न चवंदा पढ़ाई जी कहिड़ी ज़रूरत आहे। ज़िंदा रहण जे लाइ मानी खपे तव्हांखे, वञी कमायो, वञी पिनो, वञी पोरियो करियो, जेको वञी करियो। स्कूल छो त भई यूरोप वारा था चवनि, चीन वारनि स्कूल खोले छॾिया, हीअ कोन खोलींदा स्कूल। हीअ चवंदा बसि धंधाधाड़ी गाॾियूं। अॼु गाॾी ते आयासीं, गाॾी वारा चवंदा बाबा हाणे असां जेकॾहिं 100 रुपया था वठूं त असांजो गाॾो कोन थो हले, पोइ 100 रुपए जी जाइ ते 400 रुपया। छो त 2 माण्हू वेंदा सीट ते त हिकिड़ो माण्हू विहारीनि था। ऐं उन्हनि चयो हाणे गाॾियूं असांजूं कमायूं कोन थियूं, गाॾियूं असीं वरी सुभाणे खां पोइ बंदि था करे छॾियूं। भई जेका गाॾी हले जनरे जानमंद खां हले, नए कोट खां मिठी खां हले, मीरपुर ख़ासि हले, हाणे उहा गाॾी जेका असां 4-7 माण्हू खणी छॾ। हाणे 7 हीअ छा कंदा हुआ, इहो माण्हू सीटूं भरींदा हुआ, उन खां पोइ माण्हुनि जे मथां चढ़ी बीहंदा हुआ, वरी चिटूं भरबियूं हुयूं। ही 100 माण्हू खणंदा हुआ जेके माण्हू, तॾहिं वञो हिननि जो सेठनि जो पेट भरबो हो। ड्राइवर, कंडक्टर ऐं ॿिया जेके वाट जेके वाठा जेके पुलिस वारा, चुंगी नाके वारा, ॿिया थिया, पोइ सभिनी खे ख़ुशि कंदा ईंदा हुआ। हाणे हीअ भला जेको आहे सो हीअ कीअं जेको आहे सो माण्हू 500 रुपया ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। हाणे हिननि माना हीअ सॼी सिंध खे पैरालाइज़ करे छॾियो। हीअ सॼी जेका सिंध जी जेका ज़िंदगी आहे, शहरनि जी ज़िंदगी, थोरे ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे, उहा सॼी पैरालाइज़ थी वई आहे, अधरंग थी वियो आहे तव्हांजी सॼी सिंध खे। हाणे तव्हीं बि जेको आहे ईअं ई चाहिनि था माण्हू चुप करे वेही रहनि, न को केरु ॻाल्हाए। हाणे वरी तव्हां खां ई पिनी वरी तव्हांखे चवंदा भई घरनि में वियो, वरी तव्हांखे ॿिया 12,000 रुपया ॾियूं था। हाणे उहो 12,000 रुपया 10% माण्हुनि खे मिलिया, 90% माण्हू जेके आहिनि से ईअं रुली विया रहिया, जेके हक़दार जेके माण्हू। ऐं जेको साईं जेको हिननि सिंध सॻोरी जेका जे हुकुमराननि जेको असांखे जेको अटो पहुचायो, अटो बि सेवरियल, दालूं बि सेवरियल, ऐं सुठो सुठो माल खणी वञी हाणे घर भरे छॾिया। हाणे हिननि सां असीं कीअं विड़ी सघंदासीं? हिननि सां इहे सभु ॻाल्हियूं अॼु जा वॾा मौज़ू आहिनि। ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते जिते आयो उते वेही बहस करियो, उते भई हीअ गाॾी त कोन हलंदी। पाण वेठा जेको आहे लतीफ़ जा बैत ॾियूं, ख़लीफ़े जा बैत पढ़ूं, ॾिसूं मन इन्हनि मंझां को जेको आहे को दारू दर्द को ॾसे विया हुजनि। हीअ वरियो अचो थी मारवी जो बैत पढ़ूं, ख़लीफ़े जो। असांखे त अहिड़ियूं जरियूं ॾेई छॾियूं आहिनि, दिलि थी चवे त हाणे इहो सभु धंधाधाड़ी छॾे हाणे जेको आहे सो इहो लठ खणी पइजे, हाणे बाक़ाइदे सियासत कजे। हीअ केतिरा ॾींहं जेको आहे चवंदा भई हीअ जेके आहिनि ख़ुशहाल ख़ान खटक लतीफ़ साईं खां थोरो अॻु में, उहो उन वीचारे खे बि जेको आहे पछाड़ीजो। उन बि जेको आहे सो विड़ी ऐं पंहिंजो मुल्क पंहिंजा जेके इलाइक़ा हुआ उहे आज़ादु कया, पोइ वरी उनखे बि मारे छॾियूं। शाइर जेके आहिनि, अदीब जेके आहिनि, उहे बि हाणे उन्हनि खे सियासत करणु खपे। उन्हनि खे उहे बि सियासत छा आहे? सियासत खां वधीक ॿी का बि इबादत कान्हे। जेकॾहिं सियासत जो मक़सदु पंहिंजे हक़नि जी जंग आहे, सियासत जो मक़सदु जेकॾहिं पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त आहे, पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त आहे, पंहिंजे धरती ऐं क़ौम जी हिफ़ाज़त आहे, इन खां वधीक ॿी का बि इबादत कान्हे। हीअ जेके सियासत खे जेकॾहिं ख़राबु शइ सम्झी जेके माण्हू माठ करे जेके वेही रहिया आहिनि, इहो ख़ुदि हिकिड़े क़िस्म जो ॾोह आहे। छो त हीअ असांखे हुकुमरान चवंदा भई सियासत न करियो, गवर्नमेंट जा मुलाज़िम सियासत न कनि। बाबा पोइ तव्हीं छो था सियासत कयो? माना जेके हुकुमरान जेके आहिनि उहे सियासत कनि, बाक़ी हीअ जेके आम माण्हू जेको आहे उहो वोट ॾिए। वोट ॾियण खां वधीक आम माण्हू जी का बि सियासत कोन्हे। हा, असांखे इहो बि शक आहे मुर्तज़ा बलोच हीरो हो असांजो, ऐं ॾाढो भलो माण्हू हो। ऐं भलो माण्हू हिकिड़ी भारी हुकूमत में आयो, उहा हुनखे संभाले कोन सघी। ऐं उहो जेको आहे सो हिन कोरोना जे नाले में हलियो वियो। अधी साइदा चवे थी त असांखे हुन सां मिलण ई कोन ॾिनो, रुॻो मिटनि माइटनि सां मिलणु ॾिनो, ऐं अलाए छा थियो उन सां का ख़बर कोन्हे का। त बहरहाल इहे असां मशकूक आहियूं, हिननि सॼी क़ौम खे मशकूक करे छॾियो आहे। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो तव्हां इन्हनि ते गौर फ़िक्र बि करियो, ऐं तव्हां जेको आहे सो इन्हनि माण्हुनि ते जेको आहे सो केस दाख़िल करियो। ख़ुदा जी कोर्ट में केस दाख़िल करियो, सिंध जी कोर्ट में केस दाख़िल करियो। हीअ कीअं जेको आहे सो फ़क़ीर जेको आहे सो अतामल बबरो पंहिंजो पाण खे इहा ॼण त सॼी सिंध खे सिंबलाइज़ करे वियो हलियो
ये अतामत बंबरो जेको आहे सो इहो ज़ंजीर में ॿधल न आहे। हीउ अतामत बंबरो ऊंधे मुंहुं जेको आहे सो लेटियल न आहे। सिंधी खे जेको हीउ चुमियूं कोन थो ॾिए, हीउ रोए थो, हीउ रड़े थो, हीउ केॾारो थो ॻाए अतामत बंबरो। ऊंधो थी माण्हू जेको आहे सो कहिड़ियूं चुमियूं ॾींदो आहे। हीउ दर्द आहे सिंध जो। हीउ तक़रीबन एहतजाज आहे। ऐं सम्झां थो इन खां वधीक ॿियो को बि एहतजाज कोन थो थी सघे। ऐं ख़लीफ़ो थो चवे मारवी में त सहसे घोरिया सूमर। असांखे बि इन पिच ते ॻाल्हाइणो पवंदो हाणे त सहसे घोरिया सूमरा मथां मारू जाम। चई त भागऊं भली भाया खारी ख़बर लाम। चई आसूं उमर कोट जूं हींअरे मंझ हराम। चई आसूं उमर कोट जूं हींअरे मंझ हराम। चई उमर मूंडे आया पाड़े चा पैगाम। चई मूंडे आया पाड़े चा पैगाम। चई माग मटाया मारवे दले तर तमाम। चई माग मटाया मारवे दले तर तमाम। चई तिड़कोलियूं तर्क करे वञी वेठा गौछर गाम। गौछर गौछर जिते गऊं चारींदा आहिनि, हीअ जेके 10 उनखे गौछर छॾींदा आहिनि। चई वञी किथे गौछर में ॻोठ अॾे वञी वेठा हुते। चई त अचे न आराम सां सुणंदे ॻाल्हि। माना आख़िरी सिट में त ॻाल्हि चिटी थी पवे त असांखे आराम अचे थो। हीअ असांजा माण्हू जेके आहिनि वञी गौछर गाम में वञी वेही रहिया। माना शहरी ज़िंदगी छॾियऊं, महज़ब ज़िंदगी छॾियऊं ऐं हिन हुक्मरान जे डप खां त कीअं बाबा जेको नियाणियूं खॼी वञनि, इन खां वधीक ॿी कहिड़ी जेको आहे सो इन खां वधीक जेको आहे सो ग़ैर हिफ़ाज़त थी सघे थी। इन खां वधीक ॿियो कहिड़ो तशदुद थी सघे थो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म थी सघे थो। चए थो अचे न आराम। असीं इहे चऊं त असांखे बि आराम कोन थो अचे। चई अचे न आराम साह सुणंदे ॻाल्हि। हीअ जेके ॻाल्हियूं पाण हींअर ताईं ॿुधियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ असांखे आराम ईंदो? कहिड़ो आराम ईंदो? बच्चा प्यारा न आहिनि, पोटा पुट। हींअर असांजी कहिड़ी उमिरि? हीउ ॿार चवंदा बाबा तूं अॻे बि चरियो हुएं, तूं हाणे बि चरियो थी पियो। हीअ तुंहिंजी उमिरि आहे, तुंहिंजी जेको आहे घर में वेठो हुजे, हुकुम कर, जेको तोखे खपे सभु तोखे ॾियूं। ऐं ॿार वेठो खेॾाए ऐं ॿारड़ा वीचारा ईअं था चवनि। मुंहिंजो बाबा रुॻो तव्हीं मुंहिंजा ॿार न आहियो। हीअ सॼी दुनिया असांजी। रात ही तारा गिरोड़ी साहिब चयो न, वेर वठंदे सी पासो पट न खोड़ियां। गिरोड़ी साहिब जो फर्ज़ंद बीबी फातिमा जा मूंखे अॻी सिट यादि कोन थी अचे। पोइ सिट में चयो थो त वेर वठंदे सी पासो पट न खोड़ियां। माना वेबो ई कोन, आराम ई कोन कबो जेसीं जेको आहे सो वेर नथा वठूं। हीअ असां ते त अलाए केतिरा वेर चढ़ी विया हलिया, अलाए केतिरा बदिला असां ते चढ़ी विया हलिया। हीअ साईं पंहिंजो जरवार साहिबु कोन थो ॾिसण में अचे। साईं इस्माइल वारनि सां कल्ह टियों ॾींहुं को वारदात थी आहे ऐं उन्हनि जे छोकिरनि ते को हमिलो कयो आहे। ओड़े पाड़े में के दादागीर रहनि था, उन्हनि सां बि को वाक़ियो थियो हूंदो। उन बदिले में उन वाक़े वारनि करण वारनि जे माण्हुनि सां पुॼी कोन सघिया। पोइ हिननि जे छोकिरनि खे लठियुनि कुआरियुनि सां हणी डरे रखियऊं। पोइ केस बेस थिया आहिनि। इहा अॼु मूं साईं जी जेका आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस पढ़ी मोहम्मद इस्माइल जी। ऐं तव्हांजो जंहिंजो बि उनसां वास्तो हुजे त साईं सां फ़ोन करे उनखां हाल अहिवाल वठिजो। असीं त सुभाणे वेंदासीं। ऐं मीरपुर खां अॼु आयो आहियां, सुभाणे फ़क़ीर अलबस्ती खे वठी ऐं साईं वटि वेंदासीं, साईं इस्माइल वटि। त जंहिंसां बि को वाक़ियो थिए ईअं हूंदो। अॻे सिंध जा माण्हू ईअं हूंदा। ही फाज़ल राउत मुंहिंजे अॻियां आहे। 4 ॾींहं उन सां गॾु गुज़ारियासीं, क़ासिम थो ॿुधे। हीअ नुआरी शरीफ़ में असांजा माण्हू 7 शहीद थी विया हलिया। हीअं असांजा मीर पीर सभु भॼी विया हलिया। फाज़ल राव पहुची वियो हलियो। पोइ DC सां बि विड़ियो पिए, पुलिसनि सां बि विड़ियो पिए। असां जेके दहशतगर्द हुआ कातिल, उहे बि गिरफ़्तार हुन माण्हू कराया ऐं असांजो मददूं कयूं। असांजो ख़लीफ़ो हूंदो हुओ जेको आहे सो बदीन में, ऐं ख़लीफ़ो अब्दुल्ला। हाणे उनजा पुट आहिनि, पर असां उन्हनि में बि ख़लीफ़ो ॾिसणु था चाहियूं। त उहे माना उन्हनि जो ज़िंदगी जो मक़सदु हो माण्हुनि जी मालिकी करणी हुई। हींअर बि जेको आहे सो असां जेकॾहिं माण्हुनि जी मालिकी जेकॾहिं असीं ॿियो न, असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे यार माण्हुनि जी मालिकी कीअं थींदी। बाबा जिते बि को बाहि लॻे उते पहुची वञो, जिते को झेड़ो थिए उते पहुची वञो। 2 माण्हू विड़ी पवनि उते उनखे छॾाए विझो उते।
ऐं इहो जहान खान खोसो छा कंदो? पोइ पुठियां रख ॿधल हूंदी दरख़्वास्तुनि जी, पोइ दरख़्वास्तूं खणियो, पोइ सॼो ॾींहुं जेको आहे ऑफिसनि में जेको आहे डोड़ंदो वठंदो, माण्हुनि जा कमु कंदो वठंदो। असां जेकॾहिं ॿियो असीं कुझु नथा करे सघूं, माण्हुनि जी माली मदद असीं नथा करे सघूं, जेकॾहिं असीं माण्हुनि खे घर नथा ठाराए ॾियूं, माण्हुनि खे ॾोकड़ नथा ॾियूं, त घटि में घटि माण्हुनि सां मिज़ाज पुरसी त करे सघिजे। को माण्हू बीमार थी पवे, को कंहिंजो माण्हू हींअर माण्हू झलीनि था बाबा, केरु अचे न अचनि। ॿियो छा वेझा वेझा माइट कहिड़ा हुननि जा जेको आहे रिश्ता ॿुधायूं। चवंदो बाबा न को असीं ईंदासीं, न को तव्हीं अचो, एॾो को जो बाबा सुभाणे लाज़मी आहे त माण्हू हेठि मथे थींदो, त माण्हू जो जेको आहे सहकार कंदो, केरु कंदो न। हे पाणी जेको आहे डॿनि में बंदि करे, तव्हांजा जेकॾहिं काठियूं करे बंदि कंदव, इहे बुंडियूं विझी जेकॾहिं तव्हां बंदि कंदव असांजा माण्हू, त असां तव्हांखे माण्हू छो ॾींदासीं। हीअं ॿाहिरां माण्हू त फ़ैसिलो करे छॾियो आहे त बाबा हे कोरोना त छा, पर का बि बीमारी हाणे असांखे आहे कान। हाणे असीं पाण जेको आहे गोमांतर खाई पंहिंजो वक़्तु पूरो कंदासीं, बुखार भॼी वेंदो आहे। हाणे असीं जेको आहे टेस्ट बि कोन करायूं, छो त टेस्ट तव्हीं भले जेको आहे कहिड़ी बि तव्हांखे बीमारी हुजे या न हुजे, त पहिरीं तव्हांखे टेस्ट कंदा कोरोना, हू तव्हांखे चवंदा पॉज़िटिव आहे, तव्हीं छा कंदा? टेस्टर तव्हां वटि त कोन्हे, टेस्टर त हुननि वटि आहे। टेस्टर जेको आहे सो कहिड़ो आहे, हुनजी क्वालिटी छा आहे, हुनजी पेराइटी छा आहे, उहा असांखे का ख़बर कोन्हे का। ये 250 माण्हू जेको आहे सो हीउ किथे पी रहे ॻोठ में, हीउ जंहिं ॾींहुं जेको आहे चऊं पिया लॉकडाउन लाहियूं था, सिंध गवर्नमेंट चयो 250 केस पॉज़िटिव थिया आहिनि। माण्हुनि जॾहिं घोड़ा कयो, माण्हुनि चयो न बाबा असांखे खंघि, न का असांखे खुड़को, न को असांखे बुखार, हे पॉज़िटिव कीअं आई? ॿिए ॾींहुं टेस्टूं करायूं, सभु जेके असां नेगेटिव थी विया हलिया। त उन ॾींहं खां पोइ त सफ़ा तव्हीं नंगा थी पिया आहियो। पर हाणे जेका हीअ सूरत ॾिठी आहे बाबा, हीअ माण्हू ख़रीद पिया करियो, 5 लखनि में 3 लखनि में माण्हू ख़रीद पिया करियो। बुंडियूं विझो तव्हां जेको आहे सो इहो मूंखे एड्रेस मालूम कई आहे, ऐं असांखे बि जेको आहे सो मुमकिन आहे त इहे चवनि पिया बाबा हाणे बैत भले ॿुधायो, बाक़ी हाणे वधीक जेका हलर था करियो या न करियो। असांखे बैत ॿुधाइणा ई कोन्हे, असांखे करणी आहे हलर। ॻाल्हि इहा ई आहे जंहिंजे लाइ असीं 4 घड़ियूं बचिया आहियूं। माण्हुनि खे असुलु हक़ीक़तूं ॿुधायो त असुलु हक़ीक़तूं छा आहिनि। माण्हुनि खे ॿुधायो त तव्हांजा हुकुमरान जेके आहिनि उहे केॾा ज़ालिम आहिनि। माण्हुनि खे ॿुधायो त तव्हांजा कामोरा आहिनि केॾा वॾा ॾोह कया। हीअ तपेदार खां वठी चीफ सेक्रेटरी ताईं हिननि माण्हुनि जेको आहे हींअर ताईं तव्हांजो जेको मथो कूड़ियो आहे, हीअं त जेका तव्हांजी सिंध खे बर्बादु कयो आहे, उहा तव्हांखे का ख़बर ई न आहे। तव्हांखे हीअ कूड़ा डोमिसाइल केरु थो ठाहे? इहो को पठाणनि ठाहिया आहिनि, इहे को पंजाबियुनि ठाहिया आहिनि, इहो अफ़गानी अचे हिननि खे ठाहे ॾेई विया आहिनि। इहे असांजो तपेदार लिखी न ॾिए तेसि ताईं हुनखे डोमिसाइल DC बि नथो ॾेई सघे। हीअ सुपरवाइज़र थो लिखे, पोइ वरी मुख़्तार कार थो लिखे, हीअ सभई माण्हू इहो सॼो धंधोदारी कनि था। अॼु साजदा चवे थी त मुंहिंजो ॻोठु आहे पीर ॻोठु, उते जेको आहे इहो कूड़ निकितो आहे। त इहो इन्वेस्टिगेशन कयो, जेके माण्हू ऐं बिल्कुलु जेको आहे बाबा बूथ बंदि करे पंहिंजा माण्हू पाण पूरियो इज़त सां, एतिराम सां। पोइ माण्हू ऐं जानवर में इहो ई फ़र्क़ु आहे। यूरोप वारनि असांखे ॿुधायो त असीं जानवरनि सां बि प्यार था करियूं। हीअ जानवरनि सां प्यार करण वारा माण्हू हाणे माण्हुनि खे गोलियूं हणियो था मारियूं। हे असांखे ॿुधो कामरेड असां वारा रूस वारा, उहे बि माण्हुनि खे हाणे हे त सुई हणनि था, BP लो करण जी मारीनि था। हीअ वरी छा त गोली था हणनि था, हाणे मरी तूं ई वेंदो हलियो तंहिं करे गोली हणोसि, हू मरे या हू मरे। ख़ुदा करे इहे ॻाल्हियूं ग़लति हुजनि, पर जेके ॿुधूं पिया उहे ॾाढियूं ख़राबु ॻाल्हियूं पिया ॿुधूं। ख़लीफ़ो साहिबु चवे थो त सूर्य मथे सेजड़ी, हिननि जी सेज जेका आहे सा सूर्य ते आहे। शाइर ॿिया बि घणा आहिनि, असीं हिननि माण्हुनि खे छो था पढ़ूं? हिननि माण्हुनि खे इन जे करे पढ़ूं था त हीअ जेके असांजा शाइर, असांजा सिपह साल, हीअ जेके शाइर असांजा, इहे महदार आहिनि असांजा। इहे माण्हू असांखे रस्तो ॾियनि था, इहे माण्हू असांजो VN क्रिएट कनि था, असांखे सग बख़्शीनि था असांखे। ख़लीफ़ो साहिबु चए थो सूर्य मथे सेजड़ी, अॾीअ मथे अंग, जेके कड़नि दोगड़ा मंझि कड़ा करंग।
हे करंख जेके जेके थींदा आहिनि, ॻाट जेके माण्हुनि जा, ऐं इहे सभु शयूं थियूं आहिनि। ही ॻाल्हियूं न आहिनि। ही अलाए छो ही तव्हां सिंधी जी तारीख़ पढ़ी है अलाए कोन पढ़ी है। ही जेके ख़लीफ़े ही ॻाल्हियूं जेके लिखियूं आहिनि, देगन कड़नि दोगड़ा माण्हुनि खे जेको आहे पाणी जा वॾा कणा हूंदा हुआ तेल जा, हुन में उछलो छॾींदा हुआ। मंझि कणाह कणायूं, मंझि कणाह करंग, करंघर जेको आहे सो हुन में पिया जेको आहे सो पचंदा हुआ। चई कासम कैसर रंग वे पीताऊं वठी, चई सधड़ा सदूं कनि, चई सधड़िया सदूं कनि सदा मुंद शराब जो। माना ही शराब जी ॻाल्हि सम्झी डिॼी न वञो। ही ॻाल्हि ही कख पिया रखनि ही माण्हू, ॻाल्हि इनकलाब जी पिया कनि। बाबा जेकॾहिं शराब जी सद माना ही मरण जी सद, ही इनकलाब जी जेके सद जेका सद न कबी आहे, मैदान ते अचिबो। ही को रुगो तव्हांखे शराब पीआरण जी ॻाल्हि नथा कनि, ही ॻाल्हि था कनि त सधड़िया सदूं कनि। ही माना ही इनकलाब जूं, ही आज़ादी जूं, ही ज़िंदगी जूं, जीअं असीं सदूं पिया करियूं, यार हीअं करियूं त हीअं थी पए, हीअं करियूं हा त हीअं थी पवे हा, हीअं कोन कयोसीं तॾहिं हीअं थी। हाणे असीं इन्हनि बहसनि में फाथा पिया आहियूं। बाबा हाणे छा कजे, नाउ वाट वी कैन डू, करणु छा घुरिजे उहा ॻाल्हि पोइ सोचींदासीं, करे छा था सघूं। माना असीं माण्हू अलाए छा छा पाण खे सम्झूं था, उहा अलॻि शइ आहे। पर हक़ीक़त में ईमानदारी सां इहो फ़ैसिलो कयूं त असीं हिकिड़ो घर संभाले सघूं था, असीं हिकिड़ो बचो संभाले सघूं था, असीं 20-20 ॿार ॼणे वेही रहियासीं। ही इलाही शयूं आहिनि जिन जा तव्हांखे पेरा खणणा आहिनि। ही सिंध जो जेको सॼो जेको समाज आहे, समाज जी जेको आहे ही तानी पेटो जेको आहे सो सॼो टुटी तबाह थियो। जिते सधड़िया सदूं कनि सदा मुंद शराब जो, कासिम कड़े ककोह जो, ककोह बि शराब खे चइबो आहे। चई कासिम कड़े ककोह जो तरो न छुटो तन। चई अॻे मट चिकाईंदा हुआ न, चई उनजो जेको तरो जेको आहे उहो असुल त आहे तरे में ॻाल्हि पई, हे मथां मथां जेको आहे गोग पिया पियनि। चई हे चई कासिम कड़े ककोह जो तरो न छुटो तन, चई जीए कड़ा किया जन पीचूं तन प्यालियूं। माना लाज़मी आहे जेको जी कड़ो करणु माना मरण जे लाइ तयारु थियणु। हाणे त पक थी वई आहे त हाणे जेको आहे सो असीं मरंदासीं ऐं मरूं पिया, असांखे मारीनि पिया। माना जॾहिं इहा पक थी वई त पोइ डपु छाजो आहे। हिकिड़ो माण्हू जॾहिं जंग जे मैदान में अची वियो, उन खां पोइ हुनखे छाजो डपु थींदो हुनखे। पोइ त लाज़मी जेकॾहिं बची वियो हलियो त पोइ उहो वेही जेको आहे सो भले शराब जूं 4 प्यालियूं वेही पिए, पोइ थाधल बि पिए, शराब वेही जेकी वणेसि। माना ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं माण्हू खटींदो। त जी कड़ा कया जन, जी कड़ो केरु बि करणु नथो चाहे। जी हर कंहिंखे प्यारो आहे। मच्छर जो चक असीं बर्दाश्त कोन था करियूं, मुंगणो चक माण्हू बर्दाश्त कोन थो करे, पर जेकॾहिं कंहिंजी न्याणी खजी वञे त उहो माण्हू छा करे, कंहिंजो पुटु खजी वञे उहो माण्हू छा करे, जंहिंजी क़ौम सॼी यरगमाल थी वञे, जंहिंजो सॼो मुल्क जंहिंजो यरगमाल थी वञे, जंहिंजी ज़िंदगी यरगमाल थी वञे, उहो माण्हू छा करे, चुप करे वेही रहे। पोइ उहो इहो हूंदो त गिची में पटो पियो हूंदो, टोक पियो हूंदो, चठ पई हूंदी, उन में वेठो खाईंदो। इहा ज़िंदगी घटि में घटि सिंध खे क़बूल न आहे। इहा ज़िंदगी ख़लीफ़े खे क़बूल न आहे, लतीफ़ खे क़बूल न आहे। इहा ज़िंदगी जेका आहे उहा अहमद गाज़ी खे बि क़बूल कोन्हे का। इहा असांजे यार सिराज सूहे खे बि क़बूल कोन्हे, जेको नौकिरी में वेठो आहे, असां सां गॾु वेठो आहे। इहा ॻाल्हि कंहिंखे बि क़बूल कोन्हे त असीं जेके माण्हू, जेके ख़ुददार माण्हू, जेके आज़ादु माण्हू, जेके उहे जेको आहे चठ में वेही असीं जेको आहे ज़िंदगी गुज़ारियूं, अने भाड़ियुनि हुकुमराननि जी असीं वेही ग़ुलामी करियूं। असीं इन खां बहितर आहे सता थी वञूं। सतियूं त मायूं थींदियूं आहिनि, जंड गिची में विझी जेके इहो मायूं जेको आहे दरियाहनि में वेंदियूं आहिनि, मर्द कोन वेंदा आहिनि।
थी सघे थो मर्द बि असांजा मायूं थी पवनि। ये जंड गिची में विझी जेको आहे सो ईअं जेको आहे सो खूहनि में पाण खे उछले छॾीनि, समुंडनि में दरियानि में उछले छॾीनि त जीअं घटि में घटि वरी जहिड़ा त न थियनि। माना मूं घणो वक़्तु सोचियो त जंड गिची में विझी जेको आहे सो पंहिंजो पाण खे फिटी छो कंदा। इहो आहे तव्हांजे सिंध जे वेड़ जो कल्चर। त माना इहे मायूं जेके ख़ुदकशियूं कंदियूं हुयूं उहे बि ईअं न जेको वाह में टपो ॾिबो हुन खां माण्हू बची बि सघे थो केरु, पर जॾहिं जंट सम्झो था त केतिरो थींदो, 15 सेर 10 सेर जो त घटि में घटि थींदो हूंदो। माना उहो जॾहिं गिची में विझी जॾहिं टपो ॾिबो त उहो माई त निकिरी कोन सघंदी हुई। जंट गिची में विझी कॾहिं कंहिं मर्द त ख़ुदकशी कोन कई। इहा सिंध जी औरत आहे, इहा सिंध आहे जंहिं जेको आहे सो ईअं जेको आहे सो कयो। अॼु बि असांखे जेको आहे सो इन्हनि मायुनि खां सिखणो पवंदो। हीअ जेका ज़िंदगी चई जान अॻे मां, चई जान अॻे मां, चई या त लीडर न थी अॻियां न अच, मुड़ुसु माण्हू न थी, चई अची तव्हां मवरेज। ख़लीफ़ो साहिबु चवे थो त जा अॻे मां, जेकर अॻियां अची थो त तव्हां मवरेज। चई जे सींगूं जे सेणनि जूं सीने मंझि सहेज। ये सींगूं जेके हूंदियूं उन्हनि खे बि जेको आहे सो हथियार करे इस्तेमालु कंदा हुआ। चई सींगूं जे सेणनि जूं, चई सीने मंझि सहेज, चई कहीं भत कासिम चए कंहिं बि तरीक़े सां, चई कहीं भत कासिम चए, चई पई मच मरेज। इहे मचनि में बि असां जूं मायूं वयूं, इहे सतियूं थियूं, इहे जेके सूमरियूं, इहे दोधे चयो जेकॾहिं आऊं मरी वञा उन खां पोइ तव्हीं देरि न कजो, तव्हीं सतियूं थिजो, खूहनि में हलियूं वञिजो ऐं मचनि में पंहिंजो पाण खे विझी छॾिजो। इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके हिननि माण्हुनि असांखे शाइरी में हीअं ॾिनियूं आहिनि। चई कहीं भत कासिम चए पई मच मरेज, चई संधी सेणनि सेज, चई संधी सेणनि सेज मरी जीत माणी। जेकर तोखे सेणनि जी सेज जेकर तोखे मारणी आहे त पोइ मरी जीत माणी जानिब जो जमाल, थिए हूं त हलाल जे पंध इहा ई पाणी। हे ख़लीफ़ो, हे लतीफ़, हे फ़क़ीर सभु गॾिजी था वञनि, छो सभिनी जो सफ़र साॻियो ई आहे। सभिनी जी महिरबानी, ज़बीउल्लाह जतोई जी महिरबानी, हीअ अज़ीज़ुल्लाह लाखे जी महिरबानी, तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हां अचो था लतीफ़ जी मजलिस में, असांजो हीउ जेको जियापो जेको आहे उहो साफ़ थी थो पवे। असां ख़लीफ़ो साहिबु चवे थो धकनि मथे धकड़ा चांवर चखनि जीअं, चई धकनि मथे धकड़ा चांवर चखनि जीअं, चई मोहरियूं माशूकनि जूं तूं पिणु सहज तीअं। दादी तव्हां जिन माण्हुनि जे करे वञो था, हीअ जेके साम्हूं जेके दुश्मन बीठा आहिनि तव्हांखे, जेके मोहरियूं पिया आणनि तव्हांखे, जेके हथियार पिया आणनि, इहे इन्हनि जूं करे सहंदो त तव्हां न सही सघंदो। पर जेकर तव्हां ईअं सम्झो त इहो हिननि जे करे सहूं पिया, हिन बचनि जे करे सहूं पिया, हीअ जेके अचनि पिया बच्चा, हीअ जेके ॼणिया अथऊं बच्चा, माना इहे धक इन्हनि जा आहिनि। छो त इहे न हुजनि त असीं छाजे लाइ असीं जेको आहे सीनो सफ़र करियूं हुआसीं। इहा ॻाल्हि बि हाणे ॻाल्हि सम्झ में अची थी पवे, दुश्मन खे असीं ईअं कीअं था चऊं त इहे दुश्मन जूं तलवारूं असांखे दुश्मन जूं तलवारूं कोन था सहूं। हीअ असीं आॾ था ॾियूं, असीं दुश्मन जे आॾो बंदि ॿधी बीह था रहूं, शीए जी दीवार ॿधी बीह था रहूं। चए थो धकनि मथे धकड़ा चांवर चखनि जीअं, चई मोहरियूं माशूकनि जूं तूं पिणु सहज तीअं, चई निंघुनि विझी नीअं। निंघ ॾिठी आहे तव्हां, उहो ज़मीन में खॾु खणंदा आहिनि, पोइ उनखे बाक़ाइदा राॻो ॾींदा आहिनि, पोइ उन में जेको अन्न विझी छणींदा आहिनि, उनखे निंघ चइबो। निंघ वणे, उनड़ वणे, नेटो वणे, नारा वणनि, मन वणे, माटी वणे, मन वणे, माटी वणे, मंझी संदा फेरा वणनि,
ॾुध वणे, धौरो वणे, मखण संदा टेरा वणनि, हीअ सर्वे जा इहो नज़म आहे। उन मज़ा मूंखे निंग ते ई शेर यादि अची वियो हलियो। साईं इस्माइल जी महिरबानी, साईं इस्माइल बि अची वियो हलियो। साईं असां तव्हांजे हिन दर्द में तव्हां सां गॾु शामिलु आहियूं ऐं तव्हांजे आस पास पुॼी विया आहियूं, काऊ जे दड़े ते वेठा आहियूं। ऐं सुबुह जो अवल ख़ैरु, अलाह ख़ैरु कंदो। फ़क़ीर जीअं ई सवेलो आयो त असीं तव्हां वटि जेको आहे सो पहुची वेंदासीं। पोइ जहिड़ो हाल हूंदो असीं पंहिंजो पाण खे पेश कंदासीं। ऐं पोइ जीअं तव्हीं चवंदा तीअं असीं कंदासीं। लठ धुको खणणो पियो त उहो बि तव्हां सां गॾु पुठियां पिया ईंदासीं। जेकॾहिं कंहिं ऑफिसर वटि हलिणो पियो त ओॾां बि हलंदासीं। जेके तव्हां सां विढ़िया आहिनि उन्हनि दादागिरियुनि सां मिलणो पियो त उन्हनि सां बि मिलंदासीं। जीअं चवंदा तीअं कंदासीं। हीअ जेकॾहिं मुआरो यार मीर मज़हर नई पार्टी ठाहे गुम थी वियो हलियो, इहो बि जेकॾहिं मीरपुर ख़ासि में आयल आहे त सुबुह जो उनखे बि चवंदासीं तूं बि हल। छो सुभाणे तव्हां MP MNA थींदा, तव्हांजा बचा थींदा, असीं त कुतर थी वेंदासीं रस्ते ते। त घटि में घटि हलो न माण्हुनि सां, या हालतूं कहिड़ियूं आहिनि माण्हुनि सां। जे निंगनि विझी नींहं छड़ियो छुगेरनि खे, छुगेर जेके छुगा जिन खे ॿधल हूंदा हुआ, जेके बादशाह जेके हूंदा हुआ, चई उन्हनि खे जेको आहे सो ईअं जेको आहे सो निंगुनि विझी नींहं छड़ियो छुगेरनि खे। चई उन्हनि जेको आहे सो ईअं जेको आहे सो निंगुनि में जीअं अन्न विझी जीअं उन्हनि खे छॾिबो आहे, तीअं जेको आहे सो इन्हनि खे नींहं खे विझी जेको आहे सो ईअं छड़ियो आहे इन्हनि माण्हुनि। बिजली अची वई आहे, असीं कोन वियासीं। असांजो भले तूं जेको आहे सो न अचु, पंहिंजो मस्तियूं कर, असीं कोन छॾींदासीं। लतीफ़ साईं थो चवे जे ॾियूं जे मां विसो, अरे चांहि जी तव्हांखे सलाह कोन आईसीं। चांहि जिते किथे जेको आहे सो पाण खे मिले थी, महिरबानी आहिनि। हीअ मुंहिंजा हिते माइट आहिनि ख़ासकेली, साईं उस्मान तपेदार तव्हां लाइ ॾाढो महबूब माण्हू हो, सरदार माण्हू बि हो ऐं ॾाढो जेको आहे सो दातार माण्हू। ऐं चाचो इस्माइल, ऐं सॼी ज़िंदगी 7 पीढ़ियुनि खां वठी असांजो दोस्तियूं इहे अॼु बि अचनि पियूं। दोस्तियूं अॼु वठूं मिठनि में असांजो तब्दील थी वियूं, असांजा माइट थी विया हलिया। अॻे ई असीं माइट हुआसीं। ऐं इहो वधा हिन में कोन थो करियां त असांजे मिटनि माइटनि खां बि वधीक ई माण्हू असांखे भाइनि था। इहा हिन जी महिरबानी आहे, इहा असांजो ख़ुशी जो मक़ाम। हाणे पाण अयाज़ वियो हलियो, इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। अयाज़ खे वियो क़बूल दिलि कोन थी करे। अयाज़ अॼु बि ज़िंदा आहे, उन शाइरी में ज़िंदा आहे, उन जज़्बनि में ज़िंदा आहे, उन कैफ़ियतुनि में ज़िंदा आहे। उहा जेका ॿोली उनजी आहे, अॼु बि उनजी जेका ललकार आहे, उन ललकार में जेको आहे सो उहो माण्हू ज़िंदा आहे। पर इहा हक़ीक़त आहे, उहा असांखे ॾिसण में कोन थो अचे। पर ॾिसण में अचे थो त उहा असांखे पंहिंजे बचनि में ॾिसण में अचे थो, मंसूर में ॾिसण में अचे थो, उहो सरमद में ॾिसण में अचे थो, ज़ुल्फ़ी में ॾिसण में अचे थो, उहो अली में ॾिसण में अचे थो, कासिम में ॾिसण में अचे थो। माण्हू, मूं जी सवेर ॻाल्हि की त माण्हू मरे ई नथो, ऐं तव्हीं बि न मरंदा आहियो। त इहो तव्हांखे आउं बिशारत थो ॾेई छॾियां, छो त तव्हीं पंहिंजे बचनि में ज़िंदा रहंदव, तव्हां पंहिंजे अमलनि में ज़िंदा रहंदव, तव्हां जेको आहे सो सदाईं ज़िंदा हूंदो। सर्वेत सुजाॻीअ जी हा न, उहो TV ते हूंदा हुआसीं, पोइ डायरेक्टर जेको हूंदो उहो जेको आहे सो इशारो कंदो, बाबा टाइम तव्हांजो पूरो थी वियो हले। पर हिते असां टाइम वाइम त ॾिसूं कोन, पर माना उहो असांजो ख़्यालु था कनि त मथां जेको आहे फ़क़ीर जो मथो न फाटी पवे। हीउ मुंहिंजो बाबो फैज़ मोहम्मद बि जेको आहे सो कराची मां असांखे ॾिसे वेठो। हीउ मुंहिंजो पुटु लतीफ़, पंहिंजो दरिया ख़ान, हीउ पंहिंजो साईं, हीउ ॿचड़ा, इहे सभु वेठा आहिनि। सभु जेको आहे सो तव्हां सां गॾु आहिनि। अयाज़ जी वाई था पढ़ूं, उन खां पोइ जेको आहे सो फ़िलहालु रोई खिली मोकिलायूं था। पोइ जिते बि हूंदासीं कोशिशि कंदासीं त हाणे इहो सफ़र में आहियूं त हाणे जेको आहे सुभाणे खां पोइ मथां ॾींहं जो थो, राति जो बिजलियूं हलियो थियूं वञनि, बिजली आहे कोन, किथे सिग्नल कोन्हे। सुभाणे काठड़ी ते चढ़ाई आहे, पोइ थी सघे थो बान ते वञूं। ऐं फ़क़ीर आहे सुभाणे, उते हिते फ़क़ीर जे हवाले थींदासीं। पोइ फ़क़ीर जी मर्ज़ी आहे जॾहिं असांखे जेको आहे सो घुमाए, छो त हाणे उहो मोकिलाए आयासीं, बचनि खां बि मोकिलाए आयासीं। उहो भोगनि में उन्हनि सम्झो मिड़ी भोग थो करे, छो त जॾहिं बि मोकिलाइबो आहे चइबो आहे हर सफ़र आख़िरी हूंदो आहे, थी सघे थो वरी अचूं या न अचूं। आयासीं त तव्हांजा आहियूं, न आयासीं त बि तव्हांजा आहियूं। सो ख़ैरु, छो त हींअर इहो आहे त असीं रुॻो ई सिंध जो चकर ॾेई घुमी वठूं, रुॻो यारनि सां मिली वठूं, एतिरी असांखे। छो त हूअं त असांजी दरख़्वास्त हुई वसियत जी,
वसियत हुई इहो ख़लीफ़ो ऐं रिसालो तव्हांखे ॿुधाए वञणु, उहा बि बरक़रार आहे कि हथ सां जेकॾहिं हे मारीनि था उनखां बहितर आहे त हींअर असीं थोरो जेको अॻु में निकिरी पऊं। बाट सां झेड़े पुॻुस, अयाज़ जानी थो चवे, बाट सां झेड़े पुॻुस रोशनीअ जी राह में ज़िंदगी मूंसां हुई, चंड जे वेझो वियुसि। अयाज़ जानी थो चवे, चंड जे वेझो वियुसि, बाख जे वेसा में ज़िंदगी मूंसां हुई, कि मां टिड़ियसि ॿहकियसि पए, मां टिड़ियसि ॿहकियसि पए, वसल जे वण राह में ज़िंदगी मूंसां हुई, देस दिलबर खे जॾहिं, देस दिलबर खे जॾहिं मूं संभारियो साह में ज़िंदगी मूंसां हुई, बाट सां झेड़े पुॻुसि। हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे पति जो झेड़ो करे वियो आहे ऐं असांखे बि पंहिंजे पंहिंजे पति जी जंग करणी आहे। कि अयाज़ी ॿी वाई आहे जंहिंमें चवंदो सर्वेच सुजाॻीअ जी साञाह विञाई तो, छा भूं विञाईंदे। ॾिसो नी, ज़िंदह शाइर अहिड़ियूं ॻाल्हियूं करे सघनि था। चवंदो तव्हां हीअ जेको आहे पंहिंजी साञाह ते विञाए छॾी, अकुल ते विञाए छॾियो। साञाह जी माना कल्चर रूह जी सर्वेच ही तो सिर पे ॾिना सुजाॻीअ जी साञाह विञाई तो, छा भूं विञाईंदे। जी कायर जे कमाईअ जी कायर जे कमाई जी कई मदह सराई तो। ये सभु जेके सरकारी जेके अदीब सगोरा जेके आहिनि उन्हनि सभिनी सां अयाज़ ॻाल्हाए। जेके हाकमनि जो जेके मटियूं था भरीनि उन्हनि जे जेको आहे वज़ीफ़नि ते जेके हलनि था। गिरोड़ी चयो त मथां खां ई खिचड़ी हाकी माणे हंधा, रधी हूंदाऊं रत में मारे मिसकीना। अयाज़ जानी थो चवे त कायर जे कमाईअ जी कई मदह सराई तो, छा भूं विञाईंदे। कि हुन साण वधाई आहे, कि हुन साण वधाई आहे, हथ जोड़ अजाई तो, तुंहिंजा न थींदा गदारी न कर। कि हुन साण वधाई आहे, हथ जोड़ अजाई तो, छा भूं विञाईंदे। कि वारीअ सां वफ़ादारी, अयाज़ थो चए वारीअ सां वफ़ादारी, चई ढुक ढुक में लॼाई तो, चई छा भूं विञाईंदे। अयाज़ तूं ज़िंदा आहीं, पंहिंजे इन सिंध जे साञाह में सदाईं यादि रहंदे, इन सिंध जे वणनि टिणनि में यादि रहंदे, सिंध जे इन्हनि सभिनी जेको आहे मुशाइरनि में महफ़िलनि में यादि रहंदे। ऐं हीअ जेका तुंहिंजी शाइरी आहे जेका ही दरावल दिलि जी जेका तनाई आहे, इन दरावल दिलि जी तनाई में सदाईं तूं यादि रहंदे। अचो त हिकु ॿ जेको आहे तुंहिंजो वायूं पढ़ूं था ऐं पोइ जेको आहे सो फ़िलहालु मोकिलाईंदासीं। सुभाणे वरी किथे न किथे ज़रूरु गॾिबासीं। त ॾाढे वेठो ॾींहुं लखे, अयाज़ जानी थो चए त ॾाढे वेठो ॾींहुं लखे, जरगाई जंबूर अंधा थाणा कोर्टूं। कि आरी कारी थी कटे अखियुनि मंझि अंबूर, आरी कारी थी कटे अखियुनि मंझि अंबूर, अंधा थाणा कोर्टूं। ही तव्हांजे न हुकूमत जी, तव्हांजे इदारनि जी हिन खां वधीक ॿी कहिड़ी सुठी तस्वीर कढी सघिजे। कि संग चटीअ जे सूर में, संग चटीअ जे सूर में तड़पे थो मजबूर, अंधा थाणा कोर्टूं। कि ॾाढे वेठो ॾींहुं लखे, कि ॾाढे वेठो ॾींहुं लखे, जरगाई जंबूर, जंबूर कुते खे चइबो आहे, जेको वॾो जेको आहे बुझारो जेको कुतो थींदो आहे वॾो। चए थो सुर त सिर जा साथ जा,
जे सुर न सरजा साथ जा सुॾके थो तंबूर, तंबूरो लतीफ़ जो सुॾके थो पियो। जे अंधा थाणा कोर्टूं, छो त सिंध जे ख़ुशहाल न थी, छो त लतीफ़ चई वियो असांखे त सायम सदाई करी सिंधड़ीअ में सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी। न को सिंध बचाए सघियासीं, आबाद करे सघियासीं, न को आलम आबाद करे सघियासीं। जे हथ मथे ऐवान जा, हाणे ॾिसो नी ऐवान सभु हथ मथे करे बीठा आहिनि। हाणे हथ मथे छा थियो, ऐवान में सभु जेका रिच बगड़ भोला घिड़ी विया आहिनि। ॿ टे खे हिकु अधु माण्हू खे चङा हूंदा, बाक़ी घणे भाङे ते सभु जेको आहे अंधा काणा ॿोड़ा सभु जॻह ते माण्हू उते पहुची विया आहिनि। दहशतगर्द जेके माण्हू जेके हुआ, कि हथ मथे ऐवान जा पेरनि में दस्तूर, कीअं था दस्तूर खे जेको आहे सो लोहीनि इहे माण्हू, कि अंधा थाणा कोर्टूं। ऐं ॾाढी जेका ख़ूबसूरत जेका ख़तरनाक भाई जेका अयाज़ जानी जी, थी सघे थो इन वाई खे अॻिते हली कुझु मथां फांसी ॾियनि इन वाई खे। थी सघे थो इन पढ़ंदड़ जो इहो भाग हुजे मथां जेको आहे सो उहो इन इनाम में अचे। अयाज़ सोचियो त रुगो ख़ाकी कंपनी पलिजे थी पई, बुख बची वई आम खे। जी रुगो ख़ाकी कंपनी पलिजे थी पई, बुख बची वई आम खे। चई पथर ॿधंदे पेट सां, चई पथर ॿधंदे पेट सां, चई गुज़रिया जुग कई। इन खां वधीक ॿियो सिंध जो कहिड़ो दर्द कीअं चिटे सघिजे थो। सॼी ज़िंदगी असां जेको आहे सो माण्हू जेको आहे सो क़तलु थिया आहिनि, सॼी ज़िंदगी जेको आहे सो हिन खून रत जे दरियाहनि में अची लुड़िया आहियूं असीं माण्हू। ऐं सॼी ज़िंदगी जो पथर ॿधंदे पेट सां, अयाज़ जानी थो चए पथर ॿधंदे पेट सां गुज़रिया जुग केई, बुख बची वई आम खे, रुगो ख़ाकी कंपनी पलिजे थी पई। चई त अमुन अदालत जा अञा, चई अमुन अदालत जा अञा ॿूटियल दर ॿेई, चई बुख बची वई आम खे। चई हाय हयाती लुड़क थी, चई हाय हयाती लुड़क थी, कीअं वही वेई, बुख बची वई आम खे। चई रुगो ख़ाकी कंपनी पलिजे थी पई। चई जानी जेकी जाग में, चई जानी जेकी जाग में सूरन में सेई, मन सूर त थींदो ई उनखे जेको जागे थो, जेको गोरियूं खायो नशा पियो जेको सुतो पियो आहे, जेको उनखे कहिड़ी ख़बर पवंदी, उनखे जेको गिफ़रत में पियो आहे। लतीफ़ साईं त असांखे अॼु बि मिनथूं थो करे त गाफ़िल गिफ़रत छोड़ तूं कीअं अणासी ओझरे, कि चिपाता चढ़ी विया वञी पहता तोड़, कि नेणे निंड उखोड़, जिम विरुन में वाका करीं। जानी थो चवे त जानी जेकी जाग में सूरन में सेई, बुख बची वई आम खे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। इन्हनि ॻाल्हियुनि खे हीअं सां ज़रूरु हंडाइजो, इन्हनि ॻाल्हियुनि खे, ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर फ़िक्र कजो। इन्हनि ॻाल्हियुनि ते हाणे जेको आहे सो तव्हां वटि घणो वक़्तु न आहे तव्हां वटि। लतीफ़ जी हिकिड़ी सिट था पढ़ूं ऐं फ़िलहालु मोकिलायूं था, वरी जेको आहे सो पाण सुभाणे मिलंदासीं। ऐं इहा पाण खे जेका असां पक हुअणु खपे, जेॾियूं जे मां विसऊं निंड महेरियो नेण जोबन ॿ टे ॾींहं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वरी जेको आहे सो सुभाणे मिलंदासीं।